الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الذين قالوا إن الله عهد إلينا ألا نؤمن لرسول حتى يأتينا بقربان تأكله النار قل قد جاءكم رسل من قبلي بالبينات وبالذي قلتم فلم قتلتموهم إن كنتم صادقين فإن كذبوك فقد كذب رسل من قبلك جاءوا بالبينات والزبر والكتاب المنير كل نفس ذائقة الموت وإنما توفون أجوركم يوم القيامة فمن زحزح عن النار وأدخل الجنة فقد فاز وما الحياة الدنيا إلا متاع الغرور صدق الله مولانا العظيم अल्लाह तबारक व तआला मथिन आयतुनि सगोरनि में यहूदिन जो बखुल हिर्स ऐं उन्हनि जे गुस्ताखीअ जो तज़किरो फरमायो ऐं उन्हनि जो अंजाम बि ॿुधायो। हिन आयत सगोरनि में बि अल्लाह तबारक व तआला उन्हनि यहूदिन जे ऐं ईसाइन जे हीले जो तज़किरो फरमायो आहे त उन्हनि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां शर्त रखियो कहिड़ो त जेकी चवनि था त अल्लाह असां सां अंजाम कयो आहे त कंहिं पैगम्बर ते एसि ताईं ईमान न आणियूं जेसि ताईं हू अहिड़ी क़ुर्बानी असां वटि न आणे जो उन क़ुर्बानीअ खे बाहि खाए। हज़रत इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे तफ़सीर में लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला समूरनि नबियनि खे इन क़ुर्बानीअ जी मौजिज़े जे लाइ समूरनि नबियनि खां पुछा ऐं उन्हनि खां इन मौजिज़े जी तलब कराई वई हुई। सिर्फ़ ॿिनि नबियनि खे न, हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उहो छा हुई त उहा अछे रंग जी बाहि आसमान खां लहंदी हुई, जेका बि क़ुर्बानी जी शइ हूंदी हुई उनखे साड़े छॾींदी हुई। जीअं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ॿिनि पुटनि जो तज़किरो आहे, या उन खां अलावा अॻे मुफ़स्सिरीन हज़रात लिखनि था त उन्हनि जे मथां माल गनीमत बि जाइज़ न हुयो। माल गनीमत मिलंदो हुन त हिकु जॻह ते इकठो करे रखंदा हुआ, त पोइ आसमान खां अछे रंग जी बाहि लहंदी ऐं उहा उनखे साड़े छॾींदी। माना इहा थी त इहा क़ुर्बानी हाणे क़ाबिल क़बूल आहे, इहा क़ुर्बानी क़ाबिल क़बूल आहे। ऐं जेकॾहिं का क़ुर्बानी जेकॾहिं न सड़दी हुई त उन मां मुराद हीअ हूंदी त इहा क़ुर्बानी क़ाबिल क़बूल न आहे। पर हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदिया जे ज़ोफ़ जे करे उन्हनि जे मथां माल गनीमत खे बि हलाल करे छॾियो। अल्लाह साईं जो फरमान मुबारक आहे क़ुरान शरीफ़ में आहे कुलू मिम्मा गनिमतुम हलालन तय्यबा, त जेको गनीमत जो माल आहे हलाल तय्यब आहे इनखे खाओ। याने माल गनीमत हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत मुहम्मदिया ते जाइज़ बणिजी वई। बर सूरत अल्लाह तबारक व तआला इन्हनि यहूदिन खे इन कौल ते जवाबु ॾिनो आहे त जीअं त तव्हांजो इहो हीलो आहे, छो त तव्हां खां अॻिलियूं जेके उम्मतूं यानी जेके तव्हांजा अबा ॾाॾा थी गुज़रिया उन्हनि बि पंहिंजनि नबियनि सां इहे अंजाम वरिता हुआ, अंजाम कया हुआ त जेकॾहिं इहो मौजिज़ो सादिर थियो त असां ईमान आणींदासीं, पोइ वरी फिरी विया। जीअं हज़रत इलियास अलैहिस्सलातु वस्सलाम लाइ ईंदो आहे त हज़रत इलियास अलैहिस्सलातु वस्सलाम जेके बाल बुत जा जेके पुजारी हुआ इहे यहूदी हुया। हज़रत इलियास अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे चयो त जेकॾहिं चओ था त तव्हां सचा आहियो, अचो त हिकिड़ी गऊं था आणियूं, तव्हां बि आणियो मां बि आणियां थो, ऐं मैदान ते रखूं था, जंहिंखे बाहि खाए उहो हक़ ते, जंहिंखे न खाए उहो न हक़ ते। त पोइ यहूदियुनि जो ठीकु आहे, हज़रत इलियास अलैहिस्सलातु वस्सलाम बि आंदी ऐं उन्हनि बि आंदी। हज़रत इलियास अलैहिस्सलातु वस्सलाम जी इन क़ुर्बानीअ खे अल्लाह तबारक व तआला बाहि जे ज़रिए क़बूल कराए छॾियो। त पोइ रहंदो मञण जे बजाए ज़िद करणु शुरू कयूं ऐं जानी दुश्मन बीजी विया, बणिजी विया। हज़रत इलियास अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़त्ल जे दर पे पइजी विया। हज़रत इलियास अलैहिस्सलातु वस्सलाम गार में रही करे पाण खे बचाए, ऐं किन रिवायतुनि में अचे थो त उन मुल्क खां ई हिजरत करे विया।
बर सूरत अल्लाह तबारक व तआला इन्हनि खे जवाबु ॾिए थो त तव्हां खां अॻिला बि जेके तव्हांजा आबा ॾाॾा हुआ उन्हनि बि पंहिंजनि रसूलनि सां इहे अंजाम कया हुआ त जेकॾहिं इहो मौजूदो या जेका इहा जेको असां शइ तलब कयूं था जेकॾहिं इहा पूरी थी वई त असां ईमान आणींदासीं, पोइ उहे वरी फिरी विया रहनि त उन्हनि जे मथां उन्हनि खे क़तलु करणु ऐं उन्हनि खे शहीद करण जी नाकाम कोशिशूं कंदा रहिया ऐं के त कामयाब बि विया। केतिरनि ई नबियनि खे रिवायतुनि में अचे थो त ऐं हिन क़ुर शरीफ़ में बि अचे थो त केतिरनि ई नबियनि खे बनी इसराइल जे नबियनि खे इन्हनि जे क़ौमनि पंहिंजनि क़ौमनि नाहक शहीद कयो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इनाद ऐं ज़िद जे करे। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला हाणे इन्हनि खे जवाबु थो ॾे यहूदियुनि ऐं ईसाइनि खे त ए पैगंबर खेनि चओ त बेशक मूंखां अॻु केतिरनि पैगंबरनि मौजज़ा ऐं ॿियो जेकी चयुव सो अव्हां वटि आंदो। पोइ जेकॾहिं अव्हीं सचा आहियो त उन्हनि पैगंबरनि खे छा लाइ कुटव, याने उन्हनि खे तव्हां छाजे लाइ कुटो। अलाह साईं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे ऐं उन्हनि जे ताबेदारनि खे तसली थो ॾे त पोइ ए पैगंबर जेकॾहिं तोखे कूड़ो भायाऊं त बेशक तोखां अॻु केतिरा पैगंबर कूड़ा भाया विया हुआ जिन केतिरियूं हुजतूं ऐं केतिरा सहीफ़ा ऐं नूरानी किताब वटनि आंदा। जाऊ बिल बय्यिनात चइबो आहे, बय्यिनात चइबो आहे वाज़िह दलीलनि खे ऐं इन जो ईअं इन जी माना मौजज़ात बि आहे, याने उन्हनि नबियनि मौजज़ात बि उन्हनि खे ॾेखारिया ऐं उन खां वाज़िह दलील बि ॾेखारियऊं, पोइ बि इन्हनि ईमान न आंदो। ऐं वस ज़ुबर चइबो आहे नसीहत खे। अहिड़े तरीक़े सां हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेको मथां किताब नाज़िल थियो उन जो नालो ज़बूर हो। ज़बूर जी माना नसीहतूं, याने उन किताब में अहकाम घटि वाज़ ऐं नसीहत तमामु घणी हुयूं। बर सूरत उन्हनि जे मथां उन्हनि खे वाइज़ ऐं नसीहत बि कंदा रहिया। वल किताबिल मुनीर ऐं नूरानी किताब वटनि आंदा। किताब मुनीर मां मुराद मुफ़स्सिरीन हज़रात लिखियो आहे त हर वाज़े अहकाम हलाल ऐं हराम, उन खां अलावा जाइज़ ऐं नाजाइज़ हर उहे अहकाम पंहिंजनि उन्हनि क़ौमनि खे ॿुधायूं, पंहिंजे इन्हनि उम्मतुनि खे ॿुधायूं, पर उन्हनि इनकार कयो। पोइ अल्लाह तबारक व तआला तसल्ली ॾींदे फरमाए थो त कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, सभु को जीव मौत जो मज़ो चखंदड़ आहे। यानी जेको बि ज़ी रूह हिन दुनिया जे तख़्ते ते आहे उनखे नेठि मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे ऐं इहो ईअं अटल फ़ैसिलो आहे। अल्लाह तबारक व तआला ते फरमाए थो ऐं हिन खां सवाइ ॿियो कुझु करणो न आहे जो अव्हां खे क़यामत जे ॾींहुं पूरो अजुर ॾिबो। यानी जेको बि तव्हां अमल कयो था उनजो तव्हांखे ज़रूरु उहो अजुर, ऐं जेकॾहिं तव्हांजा अमाल नेक हूंदा त तव्हांखे सवाबु मिलंदो ऐं उनजो अजूरो तव्हांखे जन्नत जे मतिलबु शिकिल में मिलंदो, ऐं जेकॾहिं अमाल बंदि हूंदा त दोज़ख जी शिकिल में मिलंदो। बर सूरत अल्लाह साईं फरमाए थो त इहो ईअं सम्झो अटल फ़ैसिलो आहे। इन जो मिसाल ईअं सम्झो जीअं इंसान जो वजूद, ईअं सम्झो था न त इंसान जो वजूद आहे या पंहिंजे वजूद खे जेकॾहिं तसवुरु कयो त इहा हक़ीक़त आहे, त अहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला जो बि जेका अजुर ॾियणु आहे अमालनि जे ज़रिए उहो हक़ आहे ऐं क़यामत जे ॾींहुं उन्हनि खे अता कयो वेंदो। बर सूरत अल्लाह तबारक व तआला हाणे दिलजाए थो ॾे ईमान वारनि खे त पोइ ऐं जेके नाफ़रमान आहे उन्हनि खे दड़को आहे। अल्लाह साईं फरमाए थो त पोइ जंहिंखे बाहि खां परे कयो वियो ऐं बेश्त में घेरियो वियो सो बेशक मुराद खे पहुतो। याने जेको जन्नत में दाख़िल थियो ऐं जहन्नम खां परे थियो इहो कामयाबु थी वियो ऐं इहो मुराद ते पहुतो। यानी कामयाबी असुल इहा आहे त इंसान जी जन्नत में दाख़िला थी वञे ऐं जहन्नम खां छुटकारे जो सर्टिफिकेट मिली वञे। असुली कामयाबी इहा आहे। बाक़ी रहियो मसइलो, अल्लाह तबारक व तआला दुनिया जी हयाती जो मिसाल ॾींदे फरमाए थो त दुनिया जी हयाती ठगीअ जे सामान खां सवाइ न आहे। यानी इंसान इन में जेकॾहिं घिरी वेंदो, जेकॾहिं दीन हक़ खां मुंहुं मोड़ींदो ऐं इंसान दुनिया जे माल मता जे ज़रिए उन में मोहबत लॻाईंदो त जेका दीन जी जेका सिधी राह आहे उन में रुकावट बणिबो त उहो पंहिंजो ईअं सम्झो त जेको सामान आहे उहो दोखे जो सामान कठो करे थो ऐं पंहिंजो जेको सामान आहे बजाए जेको आहे जन्नत जे दोज़ख जो सामान कठो करे थो। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला अॻु में ई ॿुधाए छॾियो आहे त इहो जेको दुनिया जो सामान अथव इहो दोखे खां सवाइ कुझु बि न आहे। तंहिंजे करे इन जे मथां इन सां मोहबत न कजो, न की इन ते यकीन रखिजो। दुआ आहे अल्लाह साईं खां, अल्लाह साईं तव्हां असांखे जन्नतुल फिरदौस नसीब अता फरमाए।